बादशाह जा टे सवाल। एक बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त टे सवालनि जा जवाब ॾे त तोखे अधु सुल्तनत इनाम में ॾींदुसि। जे जवाब टई न ॾेई सघें त तोखे मौत जी सज़ा ॾींदुसि। बादशाह जे सवाल ही हुआ। सवाल पहिरियों, दुनिया जी सभ खां वॾी सचाई कहिड़ी आहे? सवाल ॿियो ही हो त दुनिया जो सभ खां वॾो धोखो कहिड़ो आहे? सवाल टियों हो त दुनिया जी सभ खां मिठी शइ कहिड़ी आहे? बादशाह वज़ीर खे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾेई वज़ीर सुल्तनत जी आला दिमाग़ ऐं दाना माण्हुनि खे गॾु कयो, पर केर बि जवाब न ॾेई सघियो। वज़ीर मौत जे ख़ौफ़ खां सवालनि ॻोल्हण निकितो। रस्ते में हिकु हारी नज़र आयोसि जेको खरपी सां ज़मीन खोटे रहियो हो। वज़ीर सवाल हारी जे अॻियां रखिया ऐं चयो, तोखे जवाब अचनि था? हारी चयो, हा, मूंखे जवाब अचनि था। पहिरियों सवाल हो त दुनिया जी सभ खां वॾी सचाई कहिड़ी आहे? उन जी जवाब में हारी चयो त दुनिया जी सभ खां वॾी सचाई मौत आहे। सवाल ॿियो हो त दुनिया जो सभ खां वॾो धोखो कहिड़ो आहे? जे जवाब में हारी चयो त दुनिया जो सभ खां वॾो धोखो ज़िंदगी आहे। ऐं टे सवाल जी जवाब ॾियण खां पहिरीं हारी वज़ीर खे चयो त सवालनि जा जवाब ॾींदुसि त सवालनि जा जवाब ॾींदे त तोखे अधु सुल्तनत मिलंदी ऐं मूंखे छा मिलंदो? वज़ीर हारी खे पैसनि में नौकरियूं ॾियण जी लालच ॾेई, पर हारी चयो, न, घटि आहे। वज़ीर चयो, तूं हाणे लालच पियो ॾेखारीं, आउं हलां थो। हारी चयसि त केतिरो भॼंदे मूंखां, सवाइ केर बि तोखे सही जवाब न ॾींदो। बादशाह जा सिपाही तोखे ॻोल्हे ॻोल्हे बादशाह वटि पेश कंदा ऐं बादशाह तोखे मौत जी सज़ा ॾींदो। वज़ीर चयो, तोखे बि अधु सुल्तनत जी लालच थी आहे? हारी चयो, न, मूंखे सुल्तनत जी लालच कोन्हे, पर तोखे मुंहिंजी हिकु शर्त मञणी पवंदी। वज़ीर चयो, कहिड़ी? हारी घर अंदरि वियो, खीर जो पियालो खणी आयो, पंहिंजे कुते जे अॻियां रखियो। कुते खीर पीतो ऐं कुझु बचाए छॾियो। हारी चयो, शर्त ही आहे त कुते जो बचियल अधु खीर पी ॾेखार, त पोइ तोखे टे सवाल जो जवाब ॾींदुसि। वज़ीर सुल्तनत जो लालच ऐं मौत जे ख़ौफ़ खां कुते जो बचियल खीर पी छॾियो। वज़ीर चयो त हाणे ॿुधा। हारी चयो, दुनिया जी सभ खां मिठी शइ इंसान जी ग़र्ज़ आहे, जंहिं लाइ हू ज़लील तरीन कम बि करे वेंदो आहे।